नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कपरो में खबर ॾींदा हलूं। कपरो जे नालेवारे तैलीमी माहिर मरहूम मोहम्मद ابراهيم ڪنڀر जे विछोड़े ते सिंध तरक़ी पसंद पार्टी कपरो पारां तहज़ीत मेड़ाको कपरो में थी गुज़रियो, जंहिंमें नालेवारे सियासी समाजी माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई। तहज़ीती मेड़ाके खे सदारती खिताब कंदे नालेवारे मौक़िक़ लेखक प्रोफेसर नवाज़ क़ुंभर चयो त शरीफ़ इहे रहिया जिन खे करप्शन जो मौक़ो कोन मिलियो, पर मोहम्मद ابراهيم क़ुंभर उस्ताद खां वठी एडीओ जे उहिदे ते रहियो, पर मथिस करप्शन छा खाली करप्शन जो को इल्ज़ाम बि कोन लॻो। उहा त हिकु वॾी ॻाल्हि आहे। हिन चयो त वी ग्रेड ते रिटायर थियण बावजूद उस्ताद मोहम्मद ابراهيم क़ुंभर पंहिंजो ॻोठु न छॾियो। तहज़ीती मेड़ाके खे खिताब कंदे लतीफ़ एवाड़िया फतह अदीब उस्ताद लिगारी चयो त उस्ताद वॾो माण्हू हुजण सां हसन अख़लाक जो मालिक पिण हो। हिन हिकिड़ी दरियात ते तहक़ीक़ कई, समाजी ख़िदमतुनि में पिण अॻु बिरो रहियो, जैली आर्डर ते सयूं करण ते वॾनि उहिदनि जूं आछियूं थियूं, पर हिन ठुकराए छॾियो। तहज़ीती मेड़ाके खे खिताब कंदे सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान काज़ी ख़ुदा बख़्श दर्स चयो त मोहम्मद ابراهيم क़ुंभर ओल्ड स्टूडेंट एसोसिएशन जो बुनियाद विधो। साईं जे शागिर्दनि मां हाणोको जज जस्टिस सलाउद्दीन पंवर पिण हिकु आहे। तक़रीब के मरहूम मोहम्मद ابراهيم जे पुट शाहिद क़ुंभर पंहिंजे खिताब में चयो त साईं हिकु ईमानदार माण्हू सां गॾु शफ़ीक पीउ पिण हो। हिन पंहिंजे औलाद खे पढ़ाइण सां गॾु पाड़े जे ॿारनि खे तालीम ॾियारण जे लाइ हर वक़्तु कोशिशुनि में हो। तक़रीब के मोहम्मद जुमन क़ुंभर, मोहम्मद मलूक दर्स, पीर बख्श राजड़, उस्ताद अरबाब हिंगोर जो, मोहम्मद सालेह मसूद समेत ॿियनि पिण खिताब कयो। साहब इल्मी अदबी ऐं समाजी शख्सियत जा मालिक हुआ, हुस्न अख़लाक जा भंडार हुआ। असां जॾहिं में कंहिं कमकार लाइ साईं वटि वेंदा हुआसीं त फ़ौरन उहो कमु असांखे करे ॾींदा हुआ। हुन जो वॾो तारीख़ी कमु कयल आहे। ओल्ड बॉयज़ एसोसिएशन जो क़याम अमल में आंदाई ऐं सपड़ सॾु कया नाले किताब शाया करायाई, रते कोट जी तारीख़ लिखियाई। उन खां अलावा हुन हाकड़े ते वॾी तहक़ीक़ कई। उनखे अलावा खिपरे शहर जी तारीख़ी ऐं इल्मी वॾी हिकिड़ी थेसिस साईं जी लिखियलु आहे, जेका अञा ताईं अणछपियल आहे। उन जे बि छपाइण जे लाइ असां कोशिशि में आहियूं, उहा छपाए बि। उस्ताद मोहम्मद ابراهيم क़ुंभर साहिबु पंहिंजी सर्विस जा 60 साल पूरा करे जीअं रिटायर थियो, इंतिहाई ख़ुशी थी। हू हिकिड़ो असांजे समाज जो ग़रीबनि जो माण्हू हुयो, ग़रीबनि जो हक़दार माण्हू हुयो, ग़रीबनि जो मुआविन ऐं साथी माण्हू हुयो। ॾाढी ख़ुशी थी। हीउ अॼोको जेको प्रोग्राम थियो आहे उन मुतालिक़ तव्हांखे जस हुजे जो तव्हां उनखे यादि कयो आहे। महिरबानी। क़ुंभर घणो शख़्सियत रहियो, पाण ख़ानदानी तौर ते इंतिहाई लोअर क्लास मुंहिंजा जनमु वरितो ऐं संदसि अॼु बि उहा साॻियूं क्लास साॻी किरत सां लॻो पियो आहे। पर पाण उन दौर में इल्मु अदब खणी निकिता, जंहिं दौर में असां वटि ते चङो ख़ासो वॾेरो बि अफोर्ड इहे शयूं न करे सघंदो हो। पाण उन खां पोइ मुख़्तलिफ़ इंतिज़ामी पोस्टुनि ते रहिया ऐं हिकिड़ो इंस्पायरेशन जो ज़रियो इहो आहे त पाण सिंध जी ब्यूरोक्रेसी लाइ मिसाल रहिया त तव्हां रोज़ो रखे बि हली सघो था। अक्सर दोस्त ईअं चवंदा आहिनि त भई असां छा कयूं, करप्ट समाज में असां कीअं जियूं। साईं मोहम्मद ابراهيم क़ुंभर करप्ट समाज में न सिर्फ़ु जीअं ॾेखारियो, पर करप्ट समाज में 60 साल पंहिंजी नौकिरी बि करे इज़त सां रिटायर थी आया। ऐं इहो हिकिड़ो वॾो मिसाल आहे त पाण कॾहिं बि कंहिं हुकुमरान जी गैर क़ानूनी कमनि खे न क़बूल कयो। हिन ख़िते में ते ख़ुसूसन खिपरे ते साईं जा इहे अहसान आहिनि त साईं हिकिड़ा हज़ारे होनहार शागिर्द पैदा कया, जेके अॼु मुख़्तलिफ़ इंतिज़ामी उहिदनि ते वेठा आहिनि। ख़ुदि असांजे साम्हूं साईं सलाउद्दीन पंवर साहिबु, जेको पंहिंजो हाई कोर्ट जो जस्टिस आहे, जंहिंजी ईमानदारी जा किस्सा पूरे पाकिस्तान में मशहूरु आहिनि। त इहा साईं जी सरपरस्ती हुई जो साईं अहिड़ा बाकिरदार, बाज़मीर ऐं गैरतमंद इंसान पैदा करे वियो। उन ॿुधाए कोन थो सघनि, पर साईं इंतिहाई जेको ख़ुलूस वारा हूंदा, मोहबत त उनजी जेका हूंदी सा नंढे खां वठी वॾे ॿार ताईं हूंदी, वॾे माण्हू ताईं हूंदी। हर सन वारे जा साईं जेके आहिनि समूह मोर हूंदा, ॻाल्हाईंदा त बाबू ऐं पुट खां सवाइ कंहिंसां कोन ॻाल्हाईंदा। असांजी बिरादरीनि में जेकॾहिं फ़ैसिलो थींदो साईं जन खे असां पहिरियों विहारींदासीं ऐं असां साईं जन खां ई राय वठंदा, जेका साईं जन राय ॾींदा असां उन ते हलंदासीं। उनखे बहितरीनु इंसानु न न साईं जन जॾहिं बावरले में पढ़ाईंदा पिया त बावरलो असांजे असांजे ॻोठ जो नालो मोहम्मद सालेह हिंगोर जो उर्फ़ पिपरातली आहे। पिपरातली खां बावरले ताईं तक़रीबन 15-16 किलोमीटर थींदो। साईं जन सुबुह जो सवेरो जेको निकिरंदा त तमामु सवला आराम सां जेको टाइम ते उते पहुची वेंदा, शाम जो वरी वापसि वेंदा, डेली आउटबैक कंदा ऐं साईं जन उते ई ख़िदमत ॾींदा। उन्हनि जो साईं जेके पढ़ाया उते तव्हां अञा ॾिठो हूंदो, सलाउद्दीन पंवर जेको चीफ जस्टिस सिंध जो आहे, जेको अञा मौजूदा वक़्तु साईं जन जी तहज़ीत ते आयो, पर घर वञी 2 कलाक वेही रहियो ऐं साईं जन जी अलमारी खोले ऐं साईं जन जूं साड़ियूं साड़णु लॻो। अफ़सोस उन माण्हू ते जेको मौक़ो न मिलण जे करे शरीफ़ रहिजी वियो।
त माना उन मौक़ो असल में मौक़ो मिले ऐं पोइ माण्हू शरीफ़ रहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं आउं सम्झां थो त साईं इब्राहिम क़ुंभर साहिब खे न सिर्फ़ु मौक़ो मिलियो बल्कि मौक़ा मिलिया ऐं उहे बार बार मौक़ा मिलिया। 86 में उन्हनि कमीशन कई ऐं 87 खां वठी हू मुसलसल अहम पोस्टुनि ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में रहिया, मुख़्तलिफ़ वॾेरनि सां MP MN सां रहिया। किथे बि कंहिंसां इन मामले ते, करप्शन जे मामले ते, अपॉइंटमेंट जे मामले ते किथे कंहिंसां को ठा कोन कयूं, हमेशह मेरिट जी ॻाल्हि कयूं। मिनिस्टरनि जा बि दाबा उन्हनि खे आया हूंदा, लालचूं आयूं हूंदियूं, MQM जो दौरु ॾिठो उन्हनि, पर कॾहिं पोइ हिते कोन हटिया। वॾियूं वॾियूं ऑफर्स हुयूं उन्हनि खे, उहे बि ठुकराए छॾियूं। मुख़्तलिफ़ ऑर्डर करण जे सिले में मुख़्तलिफ़ पोस्टनि जूं बि ऑफरूं थियूं, उहे बि उन्हनि कॾहिं उन्हनि खे क़बूल न कयो। त हिन दौर में जेकॾहिं को अहिड़ो ऑफिसर हुजे जंहिंजा क्लार्क, जंहिंजा इवन पटे वाला स्टेनो भले किथे किथे वञी पहुता, कहिड़ियुनि गाॾियुनि में पहुता, किथे कहिड़ा कहिड़ा हुननि जा कारोबार आहिनि रहिया, ऐं उहो जेको 20 ग्रेड में माण्हू रिटायर करे ऐं मुसलसल ऐं पोस्टुनि ते बि रहे, उनजे घर में ॿियो त ठहियो AC बि न हुजे ऐं उहो ॻोठ बि न छॾे, ॻोठ में ई रहे। ऐं सम्झां थो त ऐं अॼु ताईं हेॾियूं नेब ॿिया इदारा उन ते का करप्शन साबित करण त परे जी ॻाल्हि आहे, इल्ज़ाम बि न लॻी सघे, त इहो वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजे ख़्याल में। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।